ये तमाम सियासी जमातें जो हमारे मुकाबले करने की कोशिश कर रहे हैं, ये नफरत और तकसीम का सियासत कर रहे हैं। मैं कराची के खवातीन का वैसे खिदमत करूंगा जैसे कोई बेटा अपने वालिदा का, अपनी मां का खिदमत करता है। कराची में पीपल्स पार्टी पारा चूंड मुहिम के हवाले से बिलावल हाउस का रैली पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में रैली मुख्तलिफ हंधनि खां थींदी क़ाइदेआबाद पहुंचंदी। को मज़हब ऐं को लिसानियत की बुनियाद ते कराची के विरहाइण चाहे तो, पर अवाम 8 फरवरी ते तीर ते ठप्पो हणी साज़िश के नाकाम बणाए। कंहिं ॿी पार्टीअ जे नुमाइंदे खे चूंडींदो त उहे टके जो कम न कंदा। आज़ाद उम्मीदवारनि खे वोट ॾेई ज़ाया न करियो। अवाम मौक़ो ॾिनो त 5 सालनि में कराची जो नक्शो तब्दील करे छॾींदासीं। वाइदो करियां थो त चूंडुनि में फतह माणे कराची जी ख़िदमत कंदुसि। असांजे वफ़ाक़ी हुकूमत हुजण सां कराची जा समूरा मसइला हल थींदा। कराची सभिनी जो आहे, नफ़रत जी सियासत कंदड़नि खे वोट ॾियणु ज़ाया करणो आहे। किसान कार्ड, खारी कार्ड, यूथ कार्ड जैसे मंसूबा लाएंगे। आपकी हमायत हमारे लिए जरूरी है ताकि पाकिस्तान पीपल्स पार्टी आगे भी लोगों की बेहतर जिंदगी के लिए मेहनत जारी रखे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो मंशूर अवाम ताईं पहुंचाए रही है। सिंध में मुफ्त इलाज जूं सहूलतूं मौजूद आहिनि, ॿियनि सूबनि में नाहिनि। सिंध में अवाम जी सफ़री सहूलतुनि लाइ पीपल्स बस सर्विस शुरू कई वई। बखराणी में पीपल्स पार्टी जी वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे आसिफा भुट्टो ज़रदारी चयो त समूरे सूबे में बोर मुतासिरनि लाइ 20 लख घर ठाराए रहिया आहियूं। आम चूंडुनि में अवाम तीर ते ठप्पो हणी बिलावल भुट्टो ज़रदारी खे कामयाब करे। जे मुख्य कढियो उहो अॼु इस्तीफ़ा ॾेई हलियो वियो। उन शख़्स खे 8 महीननि बाद चीफ जस्टिस थियणो हो। मरी में जलसे खे ख़िताब कंदे नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ चयो त अवाम जी ख़िदमत करण दौरान मूंखे कढी तरक़ीअ जो सफ़र खे रोकियो वियो। असां लोड शेडिंग जो ख़ात्मो आणे बिजली सस्ती कई। मरियम नवाज़ ख़िताब कंदे चयो त नवाज़ शरीफ़ ईंदो आहे त मज़दूरनि जी चुल्ह ॿरंदी आहे। मरी में माण्हू थधि विखे ज़िंदगी विञाए रहिया हुआ, पर उन दौर जा हुक्मरान निंड सुतल रहिया। मरी में बर्फ़ में फाथल माण्हू मदद लाइ सॾींदा रहिया। उन वक़्तु बेहस हुक्मराननि जे कननि ते जूं बि न चुरी। मरियम नवाज़ जी PTI ते तनक़ीद, चवे थी इलेक्शन में उन हुक्मराननि खां जवाब घुर्जो त माण्हू मरी रहिया हुआ, तव्हां किथे हुआ। कश्मीरनि सां यकजहतीअ जे ॾिहाड़े ते पॾेही ऑफिस खां रैली। पॾेही तर्जमान मुमताज़ सिरा बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितल रैली में वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी, जमाल शाह ऐं ॿिया शरीक। रैली में पॾेही ऑफिस जा मुलाज़िम बि वॾे अंग में शरीक। वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु हो त कश्मीरी ख़ुदि मुख़्तियारी जे लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। असां 1987 वारी चूंड ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। हीअ चौथी नस्ल आहे जेका ज़ुल्म जो शिकार आहे। पाकिस्तान जो बचो बचो कश्मीरनि भाइरनि सां गॾु आहे। वोट ॾियण लाइ असुल सुञाणप कार्ड लाज़मी करार। मुदे ख़ारिज कार्ड ते बि वोट ॾेई सघिजे थो। इलेक्शन कमीशन हिदायतूं जारी करे छॾियूं। वोट ॾियण लाइ पासपोर्ट, बे फार्म ऐं ड्राइविंग लाइसेंस क़ाबिले क़बूल न हूंदो। अवाम धोखे में न अचे। हलवो खाईंदड़ इलेक्शन में हलवो खाइण लाइ आया आहिनि। असां हमेशह मसइलनि खे तरजीह ॾिनी आहे। पीपल्स पार्टी अॻवान ऐं उम्मीदवार शर्चिलिना मेमर जो टंडे ॼाम में जलसे खे ख़िताब। चवे थो 8 फरवरी ते रुगो तीरनि जी बरसाति हूंदी ऐं पीपल्स पार्टी क्लीन स्वाइप कंदी। कुछ माण्हुनि जो कमु रुगो तनक़ीद करणु आहे, कंदा रहनि, पर तासिब पखिड़ण खां पासो कनि। घर वेही सोशल मीडिया ते वीडियो ठाहिणु आसान आहे। असां रोडनि ते निकिरी कमु करे रहिया आहियूं। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो आहे त बरसाति दौरान जमायत इस्लामी जा नुमाइंदा नज़र न आया। समूरी इंतज़ामिया कमु करे रही आहे। हेठाहीं वारनि इलाइक़नि मां पाणी निकारीअ वारो कमु जारी आहे। शहर जूं अहम शाहराऊं क्लियर कयूं वयूं आहिनि। हिकु रिवायत आहे त सुठो कमु थियो त असां कयो ऐं थोरे ख़राबी नज़र आई त उन जी ज़िम्मेवारी पीपल्स पार्टी ते आहे। कुझु माण्हू नथा चाहिनि त शहर तरक़ी करे।
डेरा इस्माइल खान में दहशतगर्दन पारा थाने ते हमलो 10 पुलिस एहलकार शहीद 6 ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब द्राबन थाने ते रात 3 वॻे दहशतगर्दन गरे हथियारनि सां थाने ते हमलो करे ॾिनो, दस्ती बम उछलाया ऐं शदीद फायरिंग कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में दहशतगर्द फरार थी विया। गढ़ी यासीन भरिसां 2 धुरनि में छेड़ो, फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी। ॻोठ जादू कलोड़ो में ब्रोही ऐं उनर बिरादरीअ जे 2 धुरनि में छेड़ो, जहिड़े दौरान फायरिंग में अज़हर उनर थॾे ते मारिजी वियो। फायरिंग में बंदो उनर सख़्त ज़ख़्मी। इतला ते पुलिस पहुची मारिजी वियल जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो।